हा शोभान छाल वाला तबे ठीक आ किथे या को ॿ टे ॾींहं घुमे और दवा वगैरह वतई केड़े डॉक्टर का वतई हामिद कुरैशी हाँ वो हाणे कीअं आहे तबियत वो छो निकितो ई सीअ में वो न निकिरी आहे न अॼु सी लॻो पियो आहे तूं सीअ में निकितो ई ॿियो ॾे हाल वाल छोला वोला कीअं पे खपाई कोन पे खपाई हाँ अॼु छोला खणी आयो आहीं किथे न बेकार हाणे आयो ई या अच्छा अल्लाह ख़ैर कंदो ज़फ़र सां मिली हा ईंदो शाम जो वॾा अॼु वियो अथई मुंहिंजे ख़्याल में सेल ॻाल्हायोमांसि सेल ॻाल्हायोमांसि चई मां हुते स्टेशन ते बीठो आहियां स्टेशन ते बीठो पोइ अलाए चकर ते वियो अलाए तोॾां वियो अलाए शोभान जी तबियत जाम ख़राब हुई अॼु माशाल्लाह सां काफ़ी सेहतमंद थी वई पहुची वियो आहे बसि दुआ कजो नंढड़े लाइ दुआउनि में यादि रखिजो तबियत सेट थी वञे महिरबानी भाउ